ओम शांति। अरे मिले तारीख है 30/4/2025। अज मीठा मीठा बाप दर चवंदा मीठी मीठी बार बाप तव्हांखे पुरुषोत्तम ठाहिण लाइ पढ़ाइनि था। तव्हां हाणे कनिष्ठ खां उत्तम पुरुष ठाहींदा आहियो। सभिनि खां उत्तम आहिनि इहे देवता आहिनि। प्रश्न: हिते तव्हां ॿार कहिड़ी महिनत कंदा आहियो जो सत्युग में न हूंदी आहे? उत्तर आहे हिते देह सहित देह जे सभु संबंधनि खे भुलिजी खुद खे आत्मा मां भुलिजी आत्म अभिमानी थी शरीर छॾण में ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। सत्युग में बिना महिनत वेठे वेठे शरीर छॾे ॾींदा आहियूं। हाणे इहा महिनत अभ्यास कंदा आहियो की असां आत्मा ई आहियूं। असां हिन पुराणी दुनिया पुराणे शरीर खे हाणे असांखे छॾिणो आहे, नयो वठिणो आहे। सत्युग में हिन अभ्यास जी ज़रूरत न हूंदी। गीता दूर देश जा रहण वारा ओम शांति मिठे मिठे रूहानी ॿार ॼाणंदा आहिनि कि वरी खां यानी कल्प खां पोइ इनखे चइबो आहे वरी खां दूर देश जो रहण वारो आयो आहे हिन देश पराए। ये सिर्फ़ु हुन हिक जे लाइ ई गायन आहे, बाबा जे लाइ। उन्हनि खे ई सभु यादि कंदा आहिनि। उहो विचित्र आहे न, उनजो कोई चित्र न आहे। ब्रह्मा विष्णु शंकर खे देवता चइबो आहे। शिव भॻवान वाचा आहिनि। उहे रहंदा आहिनि परम धाम में। उन्हनि खे सुख धाम में कॾहिं सॾ न कंदा आहिनि, दुख धाम में ई सॾ कंदा आहिनि। उहे ईंदा बि संगम युग ते आहिनि। इहे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। सत्युग में सॼे विश्व ते तव्हां पुरुषोत्तम रहंदा आहियो। मध्यम कनिष्ठ हुते हूंदा न आहिनि। उत्तम ते उत्तम पुरुष इहे लक्ष्मी नारायण आहिनि। उन्हनि खे अहिड़ो ठाहिण वारो श्री श्री शिव बाबा आहे। श्री श्री उन शिव बाबा खे ई चइबो आहे। अॼुकल्ह त सन्यासी आदि पंहिंजे मथां श्री श्री चई ॾींदा आहिनि त बापी अची करे हिन सृष्टि खे पुरुषोत्तम ठाहींदा आहिनि। सत्युग में सॼी सृष्टि में उत्तम ते उत्तम पुरुष रहंदा आहिनि। उत्तम ते उत्तम ऐं कनिष्ठ ते कनिष्ठ जो फ़र्क़ु इन समय तव्हां सम्झंदा आहियो। कनिष्ठ मनुष्य पंहिंजी नीचाई ॾेखारींदा आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा असां छा हुयासीं, हाणे वरी खां असां स्वर्गवासी पुरुषोत्तम ठहूं था। इहा आहे ही संगम युग। इहा आहे ही संगम युग। तव्हांखे तव्हांजी ख़ातिरी आहे कि पुराणी दुनिया नई ठाहिणी ई आहे। तव्हांखे ख़ातिरी आहे कि पुराणी दुनिया नई ठाहिणी ई आहे। पुराणी सां नई, नई सां पुराणी ज़रूरु ठहींदी आहे। नई खे सतयुगी, पुराणी खे कलयुगी चइबो आहे। बाप आहे ही सचो सोनो, सच चइण वारो। उन्हनि खे ट्रुथ चइबो आहे न, सभु कुझु सत्य ॿुधाईंदा आहिनि। इहे जो चवंदा आहिनि ईश्वर सर्वव्यापी आहे, इहे कूड़ आहे। हाणे बाप चवंदा आहिनि कूड़ न ॿुधो, हीअ नो इविल ज़ी नो इविल। राज विद्या जी ॻाल्हि अलॻि आहे। उहो त आहे ई अल्पकाल सुख जे लाइ, ॿियो जन्म जे लाइ पोइ नए सिर पढ़णो पए। राज विद्या अल्पकाल सुख ॾींदी आहे न, राजा ठहींदो। वैसे त आहिनि न हिते राजा जो, लेकिन त बि कोई माण्हू आहिनि जो ख़ुदि खे राजा रानी कहलाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि उहो अल्पकाल जो सुख आहे। इहे 21 जन्म 21 पीढ़ी जे लाइ असांखे सुख मिलंदो आहे। पीढ़ी बुढ़ापे खे चइबो आहे। मतिलबु बुढ़ापे ताईं असांखे सुख मिलंदो। कॾहिं बुढ़ापे में असांजा ॾंद न टुटी पवंदा, वार अच्छा न थी वेंदा। मतिलबु थींदो न बुढ़ापे में स्किन कीअं थी वेंदी आहे, उते ईअं न थींदो। हा, पुराणो थी वेंदो। तव्हांजो जन्म, ॿियो जन्म वरी नए सिर पढ़णो पए, उहो अल्पकाल जो सुख आहे। इहे 21 जन्म 21 पीढ़ी जे लाइ। पीढ़ी बुढ़ापे खे चइबो। हुते कॾहिं अकाले मृत्यु न थींदी आहे। हिते त ॾिसो कीअं अकाले मृत्यु थींदी रहंदी आहे। ज्ञान में बि मरी वेंदा आहिनि। तव्हां हाणे काल ते जीत पाईंदा आहियो न, ॼाणंदा आहियो उहो अमर लोक आहे, इहे मृत्यु लोक आहे। ॼाणंदा आहियो उहो अमर लोक आहे, इहे मृत्यु लोक आहे। हुते त जॾहिं ॿुढा थींदा त साक्षात्कार थींदो, असां इहे शरीर छॾे वञी ॿार ठहींदासीं। बुढ़ापो पूरो थींदो, शरीर छॾे ॾींदा। नयो शरीर मिले त उहो सुठो ई आहे न।
वेठे वेठे ख़ुशी में शरीर छॾे ॾींदा आहिनि। हिते त उहा अवस्था में रहंदा आहिनि शरीर छॾण लाइ। हिते त हुन अवस्था में रहंदे शरीर छॾण लाइ महिनत लॻंदी आहे न। बाबा चईंदा आहिनि इहे ई त असांखे अभ्यास करिणो आहे। हिते महिनत जी, हिते कई महिनत हुते पोइ कॉमन ॻाल्हि थी वेंदी आहे। हिते शरीर सहित जो कुझु आहे सभिनि खे भुलिजणो आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे, हिन दुनिया खे छॾिणो आहे, नयो शरीर वठिणो आहे न। आत्मा सतो प्रधान हुई त सुंदर हुई। आत्मा सतो प्रधान हूंदी आहे। बाबा चईंदा आहिनि त आत्मा सम्झणो आहे। हिते त पुराणी दुनिया खे छॾिणो आहे न, नयो शरीर वठिणो आहे। आत्मा सतो प्रधान हुई त सुंदर शरीर बि असांखे मिलियो हुयो। पोइ कामचिता ते वेहण सां आत्मा काली थी वई त शरीर बि सांवरो मिलंदो आहे। सुंदर का श्याम ठही वेंदा आहिनि। कृष्ण जो नाम त कृष्ण ई आहे, पोइ उन्हनि खे श्याम सुंदर छो चईंदा आहिनि। चित्रनि में बि कृष्ण जो चित्र सांवरो ठाहे ॾींदा आहिनि, परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। हाणे त सम्झंदा आहियो सतो प्रधान हुयासीं त सुंदर हुयासीं न। हाणे असां तमो प्रधान थिया आहियूं त श्याम थिया आहियूं। सतो प्रधान खे पुरुषोत्तम चईंदासीं, तमो प्रधान खे कनिष्ठ चईंदासीं। बाप त एवर प्योर आहे, उहे ईंदा ई आहिनि हसीन ठाहिण। मुसाफ़िर आहे न, कल्प कल्प ईंदा आहिनि न। त पुराणी दुनिया खे नयो केरु ठाहींदो। इहा त पतत चीची दुनिया आहे न। हिन ॻाल्हियुनि खे दुनिया में कोई न ॼाणंदो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाप असांखे पुरुषोत्तम ठाहिण लाइ पढ़ाइनि था। वरी खां देवता ठाहिण लाइ हम सुब्रह्मण सां ठहिया आहियूं। तव्हां आहियो संगम युगी ब्रह्मण। दुनिया इहे न ॼाणंदी आहे कि हाणे संगम युग आहे। शास्त्रनि में लाखों वर्ष कल्प जी आयु लिखी छॾी अथनि त सम्झंदा आहिनि कलयुग त अञा ॿार आहे न। शास्त्रनि में लाखों वर्ष कल्प जी आयु लिखी छॾी आहे। त सम्झंदा आहिनि कलयुग त अञा ॿार आहे। हाणे तव्हां दिलि में सम्झंदा आहियो असां हिते आया आहियूं उत्तम ते उत्तम कलयुगी पतित खां सतयुगी पावन मनुष्य खां देवता ठहिण लाइ। ग्रंथ में बि महिमा आहे न, मूत पतीली कपिड़े धोई, परंतु ग्रंथ पढ़ण वारा बि अर्थ न सम्झंदा आहिनि। हिन समय त बाप अची करे सॼी दुनिया जे मनुष्य मात्र खे साफ़ करे ॾींदा आहिनि। तव्हां हुन बाप जे साम्हूं वेठा आहियो। बाप ई ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। इहे रचना ऐं रचना जी नॉलेज ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। बाप ही ज्ञान जी सागर, सत्य चैतन्य अमर आहे न। पुनर्जन्म रहता, शांति सुख पवित्रता जो सागर आहे न। असांजो बाबा सत्य चित आनंद स्वरूप रचयिता ज्ञान गुण शक्तियुनि जो सागर आहे। त असां उन्हनि जा ॿार स्वरूप हुजणा खपूं। उन्हनि खे ई सॾु कंदा आहिनि कि अची करे इहे वरसो ॾियो। तव्हांखे हाणे बाप 21 जन्मनि जे लाइ वरसो ॾींदा आहिनि। इहे अविनाशी पढ़ाई रहे, पढ़ाइण वारो बि अविनाशी बाप आहे। अधु कल्प तव्हां राज्य पाईंदा आहियो, पोइ रावण राज्य हूंदो आहे। अधु कल्प राम राज्य, अधु कल्प रावण राज्य। प्राणनि सां प्यारो हिकु बाप आहे। श्री उहो ई तव्हां ॿारनि खे सभु दुखनि सां छुड़ाए अपार सुख में वठी वेंदा आहिनि। प्राणनि सां प्यारो बाबा उहो ई हिन सृष्टि ते अची करे सभिनि खे सभु दुखनि सां छुड़ाए सुख में वठी वेंदा आहिनि। तव्हां निश्चय सां चईंदा आहियो उहो असांजो प्राणनि जो प्यारो पारलौकिक बाप आहे। प्राण आत्मा खे चइबो आहे। जॾहिं मनुष्य मात्र उन्हनि खे यादि कंदा आहिनि, श्री अधु कल्प जे लाइ दुख सां छुड़ाए शांती ऐं सुख ॾियण वारो बाबा बि आहे त प्राणनि सां प्यारो थियो न। तव्हां ॼाणंदा आहियो सतयुग में असां ॾाढा सुखी रहंदा आहियूं, बाक़ी सभु शांति धाम में मथे रहंदा आहिनि न। असां सतयुग में ॾाढा सुखी रहंदा आहियूं, बाक़ी सभु शांति धाम में मथे रहंदा आहिनि। पोइ रावण राज्य शुरू थींदो आहे त दुख शुरू थी वेंदो आहे न। पोइ रावण राज्य शुरू थींदो त दुख शुरू थींदो। दुख ऐं सुख जो खेल आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि
हिते ही हाणे हाणे सुख हाणे हाणे दुख, परंतु न था ॼाणंदा स्वर्ग अलॻि आहे जिते दुख जो नाम निशान ई न हूंदो आहे, नर्क अलॻि आहे जिते सुख जो नाम निशान ई न आहे। चईंदा आहिनि अल्पकाल क्षणभंगुर। स्वर्ग जी स्थापना बाप राम कंदा आहिनि, स्वर्ग जी स्थापना बाप राम कंदा आहिनि, नर्क जी स्थापना रावण कंदा आहिनि, जेके वर्ष वर्ष जलाईंदा आहिनि, परंतु छो जलाईंदा आहिनि, छा चीज़ आहे, कुझु न ॼाणंदा आहिनि। केतिरो ख़र्चो कंदा आहिनि, केतिरी कहानियूं वेही ॿुधाईंदा आहिनि। राम जी सीता भगवती खे रावण वठी वियो, मनुष्य बि सम्झंदा आहिनि अहिड़ो थियो हूंदो। हाणे तव्हां सभिनि खे हाणे तव्हां सभिनि जो ऑक्यूपेशन ॼाणंदा, इहे तव्हांजी बुद्धि में नॉलेज आहे न। सॼे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी खे कोई बि मनुष्य मात्र ॼाणंदा ई न आहे, है न। कोई बि मनुष्य मात्र न ॼाणंदा आहिनि, बाबा ई ॼाणंदा आहिनि। उन्हनि खे वर्ल्ड रचयिता बि चईंदा आहिनि। वर्ल्ड त आहे ई न, बाप सिर्फ़ु अची करे नॉलेज ॾींदा आहिनि कि इहे चक्र कीअं फिरंदो आहे। वर्ल्ड जो रचयिता बि न चईंदासीं बाबा खे। बाबा कोई नई दुनिया ठाहींदा थोरी आहिनि, बाबा त हिन खे साफ़ सफ़ाई कराए करे हिन ई दुनिया खे नयो ठाहींदा आहिनि। वर्ल्ड त आहे ई, बाप सिर्फ़ु अची करे नॉलेज ॾींदा आहिनि इहे चक्र कीअं फिरंदो आहे। भारत में हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, पोइ छा थियो, देवी देवता आहिनि, कोई खां लड़ाई कई, छा कुझु बि न। अधु कलाक पोइ रावण राज्य शुरू थियण सां देवताऊं वामार्ग में हली विया। बाक़ी ईअं न कोई युद्ध सां उन्हनि कोई राज्य हरायो, लश्कर आदि जी हिते ॻाल्हि न आहे। न लक्ष्मी नारायण लड़ाई करे राज्य वरितई, न ही लड़ाई करे राज्य गवाई, है न। कोई लड़ाई न कई न। त बाबा चवनि था इहे त योग में रही करे पवित्र ठही पवित्र राज्य जो तव्हां स्थापना कंदा आहियो, है न। पवित्र राज्य जो तव्हां स्थापना कंदा आहियो। बाक़ी हथ में कोई चीज़ न आहे, इहा आहे ही डबल अहिंसक न। बाबा चवनि था कि योग में रही करे पवित्र रही उन्हनि पवित्र राज्य तव्हां स्थापना कंदा आहियो। बाक़ी हथ में कोई चीज़ न आहे, इहा आहे डबल अहिंसा। हिकु त पवित्रता जी अहिंसा, ॿियो कंहिंखे दुख न ॾींदा आहिनि। त उन्हनि पवित्रता जी अहिंसा खे धारण करे कंहिंखे दुख न ॾेई करे पंहिंजो पवित्र राज्य स्थापना कई। सभिनि खां वॾी हिंसा आहे काम कटारी जी, जो ही आदि मध्य अंत दुख ॾींदी आहे। रावण जे राज्य में ही शुरू खां दुख हूंदो आहे, बीमारी शुरू थी वेंदी आहे। केतिरी ढेर बीमारियूं आहिनि, अनेक प्रकार जी दवायूं निकितियूं आहिनि, अनेक प्रकार जी दवायूं निकिरंदी रहंदियूं आहिनि। रोगी ठही वियो, है न, रोगी ठही वेंदा आहिनि, अनेक प्रकार जी दवाइयां निकिरंदी रहंदियूं आहिनि, रोगी थी वेंदा आहिनि। तव्हां हिन योग बल सां 21 जन्मनि जे लाइ निरोगी ठही वेंदा, है न। तव्हां हिन योग बल सां उहा अनेक प्रकार जी दवाइयूं रावण राज्य में शुरू थी वेंदियूं आहिनि, रोगी ठही वेंदा आहिनि। तव्हां हिन योग बल सां 21 जन्मनि जे लाइ निरोगी ठहींदा आहियो। हुते दुख व बीमारी जो नाम निशान न हूंदो आहे। उन्हनि जे लाइ तव्हां पढ़ो था न, ॿार ॼाणंदा आहिनि भॻवानु असांखे अची करे भॻवानु भगवती ठाहींदा आहिनि। पढ़ाई बि केतिरी सहज आहे, अधु पौणो घंटे में सॼे चक्कर जो नॉलेज सम्झाए ॾींदा आहियो। 84 जन्म बि केरु वठंदो आहे, इहे तव्हां ई ॼाणंदा आहियो। 84 जन्म बि केरु वठंदो, इहे तव्हां ई ॼाणंदा। भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि, उहो निराकार आहे, सचो हुनजो नाम शिव आहे। कल्याणकारी आहे न, सर्व जो कल्याणकारी, सर्व जो सदगति दाता, उच ते उच असांजो बाबा उच ते उच मनुष्य ठाहींदा आहिनि। बाबा पढ़ाए करे होशियारु ठाहे, हाणे चईंदा आहिनि वञी करे पढ़ायो। हिन ब्रह्म कुमार कुमारी खे पढ़ाइण वारो शिव बाबा ब्रह्मा द्वारा तव्हांखे एडॉप्ट कंदो आहे। प्रजापिता ब्रह्मा खे
काथे प्रजापिता ब्रह्मा काथां अची इन ॻाल्हियुनि में बि मूंझंदा आहिनि, इन्हनि खे एडॉप्ट कंदा आहिनि। चईंदा आहिनि ॾाढे जन्मनि जे अंत में मां हाणे ॾाढा जन्म कंहिंजा कंहिं वरिता। इन ॻाल्हियुनि में मूंझंदा आहिनि कि प्रजापिता ब्रह्मा काॾां आयो। भई असांखे शिव बाबा ज्ञान ॿुधाईंदा आहिनि लेकिन ब्रह्मा द्वारा। त ॾाढा माण्हू चईंदा आहिनि इहे ब्रह्मा काथां आयो। इन ॻाल्हियुनि में मूंझंदा आहिनि, इन्हनि खे एडॉप्ट कयो। चईंदा आहिनि ॾाढे जन्मनि जे अंत में इन्हनि में प्रवेश करिणो आहे। इहे ॾाढे जन्म वठी करे आया आहिनि। हिन लक्ष्मी नारायण पोइ पूरे 84 जन्म वरितई। बाबा चईंदा आहिनि ॾिसो हिन लक्ष्मी नारायण पूरा 84 जन्म वरितई। इन करे कृष्ण जे लाइ चईंदा आहिनि श्याम सुंदर, ऐं इन करे शिव बाबा उन्हनि में ई ईंदा आहिनि। असां हम सो सुंदर हुयासीं, 2 कला कम थी, पोइ धीरे कला कम थी थींदी थोरी कला रहिजी वेंदी आहे। कला कम थींदी हाणे 9 कला थी वई आहे। हाणे तमो प्रधान बाबा चईंदा आहिनि न पूरो ई दियो बुझंदो न आहे, थोरी लीक रहंदी आहे। त 9 कला मतिलबु थोरी मतिलबु 9 जे बराबरि। हाणे तमो प्रधान खां पोइ सतो प्रधान कीअं ठहूं? बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां पावन ठही वेंदव। इहे बि ॼाणंदा आहियो इहे रुद्र ज्ञान यज्ञ आहे। हाणे यज्ञ में खपे ब्राह्मण। तव्हां सचा ब्राह्मण, सची गीता ॿुधाइण वारा आहियो। त सचा ब्राह्मण, सची गीता ॿुधाइण वारा आहियो। त पोइ बाबा असांखे चवनि था कि पहिरियों त चलो हाणे बाबा चवनि था कि हाणे तव्हां सतो प्रधान कीअं ठहो? बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां पावन थींदव। इहे बि ॼाणंदा इहे रुद्र ज्ञान यज्ञ आहे। हाणे यज्ञ में खपे ब्राह्मण। तव्हां सचा ब्राह्मण आहियो, सची गीता ॿुधाइण वारा। इन करे तव्हां लिखंदा आहियो सची गीता पाठशाला। हुन गीता में त नाम ई बदिली करे छॾींदा आहिनि। हा, जीअं कल्प पहिरियों वरसो वरितो हूंदो उहो अची करे वठंदा। पंहिंजी दिलि खां पुछो असां पूरो वरसो वठी सघंदा आहियूं? मनुष्य शरीर छॾंदा आहिनि त हथ खाली वेंदा आहिनि। उहा विनाशी कमाई त साथ में न हलंदी आहे। तव्हां शरीर छॾंदा त असांजा हथ भरतू हूंदा। शुरू 21 जन्मनि जे लाइ तव्हां पंहिंजी कमाई करो था न। मनुष्य जी त सॼी कमाई मिटी में मिली वेंदी। जंहिंखां इन सां त असां छो न ट्रांसफ़र करे छॾियूं। ट्रांसफ़र करे साहूकार पोइ ट्रांसफ़र करे वठंदासीं, पोइ छा कंदासीं? बाबा चईंदा आहिनि ट्रांसफ़र कंदा 21 जन्मनि जे लाइ। उहो त 1 जन्मनि जे लाइ अल्पकाल जे लाइ ट्रांसफ़र कंदा आहिनि न। असां 21 जन्मनि जे लाइ 21 जन्म हाणे असां बाबा खे सभु ॾींदासीं त 21 जन्म वेही करे खाईंदासीं। बल्कि ॿिया अॻियां बि द्वापर कलयुग में बि असां ॾाढा सुठी रीति हलंदा आहियूं। बाबा त दाता ऐं ड्रामा में नूंद आहे। जो जेतिरो कंदा आहिनि उहो पार्ट आहे। उहे इनडायरेक्ट दान पुण्य कंदा आहिनि त अल्पकाल जे लाइ रिटर्न उन्हनि खे मिलंदो आहे। इहे आहे डायरेक्ट दान। हाणे सभु कुझु नई दुनिया जे लाइ ट्रांसफ़र करिणो। हिन खे ब्रह्मा खे ॾिसो केतिरी बहादुरी कई। तव्हां चईंदा आहियो सभु कुझु ईश्वर ॾेई। तव्हां चईंदा आहियो सभु कुझु ईश्वर ॾिनो अथई। हाणे बाप चईंदा आहिनि इहा सभु कुझु असांखे ॾियो, असां तव्हांखे विश्व जो मालिक ठाहे छॾींदासीं। बाबा त फट सां ॾिनई न। सोचई ब्रह्मा बाबा फुल पावर ॾिनई। असांखे विश्व जी बादशाही मिलंदी आहे त उहो नशो चढ़ी वियो ब्रह्मा बाबा खे। ऐं ॿियो त पोइ बाबा चवनि था कि हाणे असांखे सदा नशो चढ़णो खपे कि असांखे हाणे विश्व जी बादशाही थी मिले। 12 आदियुनि जो कुझु बि ख़्यालु न कई ब्रह्मा बाबा। ॾियण वारो ईश्वर त पोइ कंहिंजो रिस्पॉन्सिबल थोरी रहे।
21 जन्मनि जे लाइ ट्रांसफ़र कीअं करिणो आहे, इहे हिन ब्रह्मा बाबा खे ॾिसो। फॉलो फादर, पहिरियों त संस्था ठाहिणी हुई, हाणे बसि ट्रस्टी थी करे संभालो, है न। पहिरियों त संस्था ठाहिणी, इन करे ब्रह्मा बाबा सभु कुझु ॾेई छॾियईं। हाणे बि असांखे ॾियणो हुन रीति आहे, लेकिन संभालणो आहे ट्रस्टी थी करे। प्रजापिता ब्रह्मा कई न, ईश्वर त दाता आहे, उन्हनि इन्हनि सां कराई। तव्हां बि ॼाणंदा आहियो, असां बि आहियूं, बाबा सां बादशाही वठंदा आहियूं। दिन प्रतिदिन टाइम थोरो थींदो आहे, आफ़्तायूं अहिड़ियूं ईंदियूं, ॻाल्हि न पुछो। वापारियुनि जो सांस त मुट्ठी में रहंदो आहे, कोई जमघट न अची वञे। सिपाही जो मुंहुं ॾिसी मनुष्य बेहोश थी वेंदा आहिनि। चवंदा आहिनि की बाबा चवंदा आहिनि कि वापारियुनि जो सांस त मुट्ठी में हूंदो आहे, है न। ऐं कोई जमघट न अची वञे। सिपाही जो मुंहुं ॾिसी करे मनुष्य बेहोश थी वेंदा आहिनि। अॻियां हली ॾाढो तंग कंदा, सोनो आदि कुझु बि रखणु न ॾींदा। बाक़ी तव्हां वटि पैसा छा रहंदा, पैसा ई न रहंदा त कुझु ख़रीद ई न सघंदा। नोट आदि बि हली न सघे, राज्य बदिली वेंदो न। पिछाड़ी में ॾाढो दुख सां मरदा, ॾाढा दुख खां पोइ सुख ईंदो। ये खूने नाए खेल आहे। नेचुरल क्लैमिटीज़ बि थींदी। इन खां पहिरियों ई बाप खां पूरो वरसो वठी वठो। बल घुमो फिरो, सिर्फ़ु बाप खे यादि करो त पावन थी वेंदा। बाक़ी आफ़्तायूं त ॾाढी ईंदियूं, ॾाढा हाय हाय कंदा रहंदा। तव्हां ॿारनि खे हाणे अहिड़ी प्रैक्टिस करणी आहे जो अंत में हिकु शिव बाबा जी यादि रहे। उन्हनि जी यादि सां ई, उन्हनि जी यादि में ई रही करे मनुष्य खां देवता ठहिणो न। उनजी यादि रखी करे बाबा चवनि था कि हाणे मूंखे यादि करे तव्हां छा ठहो, मनुष्य खां देवता था ठहो। अंत में त नेचुरल क्लैमिटीज़ बि ईंदी। इन खां पहिरियों त मूंखां वरसो वठी वठो, घुमो फिरो, कुझु बि करो, बाबा खे यादि करो। बाक़ी आफ़्तायूं ॾाढियूं ईंदियूं, ॾाढा हाय हाय कंदा रहंदा। तव्हां ॿारनि खे हाणे अहिड़ी प्रैक्टिस करणी आहे जो अंत में हिकु शिव बाबा जी यादि रहे। उन्हनि जी यादि में रही करे शरीर छॾो। ॿियो कोई मित्र संबंधी आदि यादि बि न हुजणो खपे। आदि ये प्रैक्टिस करणी आहे। बाबा खे यादि करणु ऐं नारायण ठहिणु, बाबा खे यादि करणु ऐं नारायण ठहिणु, ये प्रैक्टिस ॾाढी करणी पए, न त ॾाढो पछताइणो पवंदो। ॿियो कोई जी यादि आई त नापास, जो पास हूंदो उहो ई विजयमाला में पिरोइजी वेंदो। पंहिंजे खां पुछिणो आहे बाप जो खे पंहिंजे खां पुछिणो आहे बाप खे यादि करिणो आहे। पंहिंजे खां पुछिणो आहे बाप खे असां केतिरो समय यादि कंदा आहियूं। कुझु बि हथ में हूंदो त अंतकाल यादि ईंदो, हथ में न हूंदो त यादि बि न ईंदो। मतिलबु अगरि असां कुझु बि लिकाए करे रखंदासीं या पंहिंजो सम्झी रखंदासीं त यादि ईंदो। असां चऊं सभु कुझु बाबा जो ई आहे त कुझु यादि ई न ईंदो। अंत समय हथ में न हूंदो त यादि ई न ईंदो। बाबा चवंदा आहिनि असां वटि जो कुझु बि आहे, असां वटि त कुझु बि न आहे, इहा असांजी चीज़ न आहे। हुन नॉलेज जे बदिले इहा वठो त 21 जन्मनि जे लाइ वरसो मिलंदो, न त स्वर्ग जी बादशाही गवाए ॾींदो। तव्हां हिते ईंदा ई आहियो बाप सां वरसो वठणु। पावन त ज़रूरु ठहिणो पए, न त सजायूं खाए करे हिसाब किताब चुकतू करे वेंदा, है न। सभिनि खे पावन त ज़रूरु ठहिणो आहे, न त छा थींदो अगरि असां पावन न थींदासीं त सजायूं खाए करे पोइ हिसाब किताब चुकतू करे वेंदासीं। पद कुझु न मिलंदो। श्रीमत ते हलंदा त कृष्ण खे गोद में वठंदा। चवंदा आहिनि न कृष्ण जहिड़ो पति मिले, कृष्ण जहिड़ो ॿारु मिले। कोई त सुठी रीति सम्झंदा आहिनि, कोई त उल्टो सुठो ईअं ई ॻाल्हाए छॾींदा आहिनि, त असांखे सुठी रीति सम्झणो आहे कि इहे सभु छा आहे। यीशु जी
कृष्ण अर्थात जे बाबा की पूरी रीति याद करे बाबा का पूरो वर्ष होते हैं, मतलब बाप समान आत्मा। तो एक तरीके से असां शिव बाबा जी समान उन आत्मा जे लाइ चऊं था, त असांखे बि त ओड़ो ठहिणो पए न। अच्छा, मीठी मीठी सिकियल ॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ, जीअं ब्रह्मा बाप पंहिंजो सभु कुझु ट्रांसफर करे फुल पावर बाप खे ॾिनई, सभु कुझु ॾेई छॾियईं, सोचई न। फॉलो फादर करे 21 जन्मनि जी प्रारब्ध जमा करणी आहे। फॉलो फादर करे 21 जन्मनि जी प्रारब्ध जमा करणी आहे। ॿियो बाबा असांखे चवनि था प्रैक्टिस करणी आहे अंतकाल में हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई चीज़ यादि न अचे। असांजो कुझु न आहे, इहा बाबा जो आहे। अलफ़ जी चीज़ ॿिए खे स्मृति में न ईंदी आहे न। बाबा चवनि था प्रैक्टिस करणी आहे अंतकाल में हिकु बाप जे सवाइ ॿियो कुझु यादि न अचे। असांजो कुझु न आहे, सभु बाबा जो अंत अलफ़ ऐं ॿिए हिन स्मृति में पास विद ऑनर्स में अचिणो आहे। अलफ़ ऐं ॿिए मां ऐं बाबा। बाबा चवनि था बाबा ऐं बादशाही। बाबा ऐं बादशाही हिन स्मृति में रही करे मनमना भव मध्याजी भव शांतिदाम सुखदाम हिन स्मृति में रही करे विजयमाला में अचिणो आहे। वरदान मनसा ते फुल अटेंशन ॾियण वारा चढ़ती कला जी अनुभूति विश्व परिवर्तक ठहूं। हाणे लास्ट समय में मनसा द्वारा ई विश्व परिवर्तन जे निमित्त ठहिणो आहे। इन करे हाणे मनसा जो हिकु संकल्प बि व्यर्थ न वञे त ॾाढो कुझु, अगरि व्यर्थ वेंदो त ॾाढो कुझु गवायो। हिकु संकल्प खे बि साधारण ॻाल्हि न सम्झो। वर्तमान समय संकल्प जी हलचल बि वॾी हलचल गिणबी, छो जो हाणे समय बदिले थो, पुरुषार्थ जी गति ॿियो बि बदिलंदी, छो जी उन समय छो जी बाबा चवनि था छो बचिणो आहे, छो जे असां बाबा चवनि था कि हाणे असांखे वर्तमान समय संकल्प जी हलचल बि वॾी हलचल आहे, छो जी हाणे समय बदिले थो, पुरुषार्थ जी गति बि बदिले थी। त संकल्प में फुल स्टॉप, हाणे पंहिंजे संकल्प में फुल स्टॉप लॻायो। अगरि संकल्प अचनि बि था त उन्हनि जे बहाव में न वञो, पंहिंजे पाण खे पॉज़िटिव संकल्प में वठी वञो। जॾहिं मनसा ते एतिरो अटेंशन हूंदो तॾहिं चढ़ती कला द्वारा विश्व परिवर्तक ठही सघंदो। स्लोगन आहे कर्म में योग जो अनुभव करण ही कर्म योगी ठहिणो आहे। अव्यक्त इशारो, त कर्म कंदे हुए बाबा जी यादि में रही करे कर्म करण ई कर्म योगी आहे। अव्यक्त इशारो कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विजयी ठहूं। बाप ऐं तव्हां हिन कंबाइंड रूप जो अनुभव कंदा आहियो। सदा शुभ भावना, श्रेष्ठ कामना, श्रेष्ठ वाणी, श्रेष्ठ दृष्टि, श्रेष्ठ कर्म द्वारा विश्व कल्याणकारी स्वरूप जो अनुभव करायो त सेकंड में सर्व समस्याउनि जो समाधान करे सघंदा। त पहिरियों त असांखे अभ्यास हुजणो खपे। हाणे कर्म क्षेत्र में हाणे स्टॉप, या हाणे स्टॉप। त छा थींदो? कंबाइंड रूप जो अनुभव कंदे हुए असां सदा शुभ भावना, श्रेष्ठ कामना, श्रेष्ठ वाणी, श्रेष्ठ दृष्टि, कर्म द्वारा विश्व कल्याणकारी स्वरूप जो अनुभव करायो त सेकंड में सर्व समस्याउनि जो समाधान मिली वेंदो। छा हुजणो खपे? शुभ भावना, श्रेष्ठ कामना, वाणी श्रेष्ठ, दृष्टि श्रेष्ठ, कर्म श्रेष्ठ ऐं विश्व कल्याणकारी स्वरूप हुजणो खपे। तॾहिं समस्याउनि जो समाधान करे सघंदो।
सदा हिकु स्लोगन यादि रखिणो आहे, न समस्या ठहिणो आहे, न समस्या खे ॾिसी डगमगाइणो, न समस्या ठहिणो आहे, न समस्या खे ॾिसी डगमगाइणो आहे। स्वयं बि समाधान स्वरूप रहंदा, ॿियनि खे बि समाधान ॾींदा। इहा स्मृति सफलता स्वरूप ठाहे ॾींदी आहे। मां स्वयं बि समाधान स्वरूप, ॿियनि खे बि समाधान ॾियण वारी, ये स्मृति सफलता मूर्त ठाहींदी। बाबा चवनि था कि हाणे सर्व समस्याउनि खे समाधान करण लाइ असांखे पंहिंजे पाण खे सदा बाप ऐं मां ऐं पंहिंजी दृष्टि, वृत्ति, कर्म सभु शुभ भावना वारो हुजे। ये स्मृति सफलता स्वरूप ठाहींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।